भिरिया सिटी में 3 ॾींहं अॻु भिरिया सिटी भरिसां क़ौमी शाहराह ते शाह जमाल पेट्रोल पंप वटि थियल रोड हादसे में ज़ख़्मी थियल हिकु नौजवान कराची जी सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे इलाज दौरान फ़ौत थी वियो। हादसे में फ़ौतियुनि जो अंग वधी 4 थी वियो। यादि रहे ईद जे मौक़े ते 10 खां वधीक माण्हू ठारजा वासी पोरहत लोढ चिंची रिक्शा ते सवार थी सैंवर शरीफ़ घुमण विया हुआ त वापसी में शाह जमाल भरिसां क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार कार पोयां खां ज़ोरदार टक्कर हयूं, जंहिं सबबि हादसो थी पियो। हादसे में रिक्शा में सवार 7 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया हुआ, जॾहिं त हिकु ॼणो मौक़े ते फ़ौत थी वियो हो ऐं ज़ख़्मियुनि मां 2 ॼणा गंबड़ अस्पताल में इलाज दौरान फ़ौत थी विया हुआ, जॾहिं त अॼु वधीक ज़ख़्मी रमज़ान अली वल्द हसन अली लुंड कराची सिविल अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे, जॾहिं त ॿियनि ज़ख़्मियुनि जो मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में इलाज हलंदड़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।